Hello everyone, welcome back to you the educational tips. So सभिनी सिंधी भाइरनि खे असां वेलकम कयूं था अॼु जे हिन बहितरीन टॉपिक में। अॼु असीं पढ़ंदासीं इंग्लिश ग्रामर में टेंस जो इंट्रोडक्शन। सो मेनली असां हिन लेक्चर सीरीज़ में असां टेंसिस खां ई स्टार्ट था कयूं ज़ीरो टू हीरो कोर्स जे हवाले सां। सो अॼु असीं पढ़ंदासीं टेंस जे हवाले सां। सो डियर स्टूडेंट्स, त असांजे वधि में वधि सिंधी भाइरनि खे गुज़ारिश आहे त असांजे हिन यूट्यूब चैनल खे ऐं व्हाट्सअप चैनल खे ऐं असांजे फेसबुक ते पेज बि आहे एम एजुकेशन नाले सां, उते असांखे सपोर्ट कंदा। सो डियर स्टूडेंट्स, असां पंहिंजे टॉपिक जे तरफ़ हलूं था ताकि अॻिते असां उन्हनि शयुनि खे क्लियरली तव्हांखे सम्झाए सघूं। डियर स्टूडेंट्स, जी त अॼु असां पढ़ंदासीं टेंस जे हवाले सां। त टेंस जेको आहे उहो छा हूंदो आहे ऐं टेंस लफ़्ज़ कहिड़े ॿोली में वरितलु आहे उनखे डिटेल सीरीज़ जे हवाले सां ॾिसंदासीं ताकि तव्हां उन शइ खे क्लियरली सम्झी सघो त टेंस हूंदो छा आहे। मेनली डियर स्टूडेंट्स, द टेंस जेको असांजो हूंदो आहे उहो टेंस असांजो जेको आहे लातिन लफ़्ज़ मां वरितलु आहे। छा मां वरितलु आहे? लातिन लफ़्ज़ मां। छा मां? लातिन हिकिड़ो ॿोली हूंदो आहे असांजो, उन जे लफ़्ज़ मां वरितलु आहे। कहिड़े लफ़्ज़ मां वरितलु आहे? टेम्पस मां वरितलु आहे। लातिन जे कहिड़ो लफ़्ज़ आहे? टेम्पस मां वरितलु आहे। लफ़्ज़ टेंस छा मां वरितलु आहे? टेम्पस मां वरितलु आहे। टेम्पस आहे छा? अगरि उहो त लातिनी ॿोली आहे, असांखे कीअं ख़बर पए टेम्पस आहे छा? टेम्पस जी माना आहे डियर स्टूडेंट्स टाइम, यानी वक़्तु। टेंस आहे छा? टेंस जी माना आहे वक़्तु। सिंपल जे लाइ असां लफ़्ज़नि में चऊं त टेंस जी माना छा आहे? टेंस मीन्स वक़्तु। सो डियर स्टूडेंट्स, टेंस असां वक़्त खे चवंदा आहियूं। जे वक़्तु आहे छा? अगरि कोई सुवाल पुछा करे त शॉर्ट डेफिनेशन वक़्तु जो अगरि असां चऊं त शॉर्ट डेफिनेशन आहे, शॉर्ट डेफिनेशन मां तव्हांखे हिते क्लियर करे ऐं वाज़िब तरीक़े सां ॿुधायां ताकि तव्हांखे ॾुखियाई न थिए। त अ टेंस शोज़ टाइम बीइंग एग्ज़िस्टिंग एंड डूइंग। टेंस असांजो ॾेखारींदो आहे टाइम छाजो? हुअण, थियण ऐं करण खे। इनखे असां टेंस चवंदा आहियूं। सिंपल हिकिड़ी सिंपल डेफिनेशन ई आहे, वन लाइन डेफिनेशन जेके असां चवंदा आहियूं। सिंपल टेंस जी डेफिनेशन ई आहे जेका तव्हांखे हमेशह यादि हुजणु खपे। टेंस छाखे शो कंदो आहे? टेंस टाइम ॾेखारींदो आहे। छाजो टाइम? हुअण, थियण ऐं करण जे टाइम खे चवंदा आहियूं असां टेंस। टेंस जो ॿी डेफिनेशन बि आहे, असां पहिरें बि असां लेक्चर में हिकिड़े पढ़ियासीं। टेंस जो जेको ॿी डेफिनेशन आहे उहो कुझु हिन तरीक़े सां आहे त प्राइमरी वर्ब्स जेके हूंदा आहिनि, प्राइमरी हेल्पिंग वर्ब्स कहिड़ा? प्राइमरी ऑक्सिलरी वर्ब्स जेके हूंदा आहिनि, प्राइमरी ऑक्सिलरी वर्ब्स जेके हूंदा आहिनि उहे पाण में जॾहिं मेन वर्ब सां, छा सां? मेन वर्ब सां उहे जॾहिं कंबाइन थियनि त इनखे बि असां छा चवंदा आहियूं? इन्हनि ॿिन्हिनि जे मेलाप खे बि असां टेंस चवंदा आहियूं। सिंपली इन्हनि खे बि असां टेंस चवंदा आहियूं। द कंबाइनेशन ऑफ प्राइमरी ऑक्सिलरी वर्ब्स प्लस एंड मेन वर्ब इज कॉल्ड टेंस। इहा बि सिंपल डेफिनेशन आहे। जी मिसाल ॻाल्हि, प्राइमरी वर्ब्स में कहिड़ा था अची वञनि? जी इज़ थियो, एम थियो, आर थियो। ये छा आहिनि? प्राइमरी जेको आहे न प्राइमरी ऑक्सिलरी वर्ब्स आहिनि। मिसाल ॻाल्हि, जीअं असां चऊं त आई एम स्टडिंग, आई एम टीचिंग, या ईअं सिंपली चऊं टीचिंग, मां पढ़ाए रहियो आहियां। त हाणे ॾिसो हिते आई एम छा आहे? हिते एम छा आहे? प्राइमरी ऑक्सिलरी वर्ब आहे। ऐं जेको मेन वर्ब उहो कहिड़ो आहे? मेन वर्ब असांजो टीचिंग आहे। इहे ई पाण में जॾहिं मिलिया त इहो छा ठहियो? असांजो टेंस ठहियो। हिकिड़ो कहिड़ो टेंस ठहियो? प्रेज़ेंट कंटिन्यूअस टेंस ठहियो। टेंस जो ठहिणु ईअं हूंदो आहे। सो उमेद आहे तव्हां सम्झो हूंदो त टेंस कीअं ठहंदो आहे। सो वधि हुन खां अलावा असां अॻिते थोरो ॾिसंदासीं त टेंस खे फर्दर कीअं असां विरासत कंदा आहियूं, उनखे बि थोरो डीपली असां ॾिसंदासीं ताकि स्टूडेंट्स उन शइ खे क्लियरली सम्झी सघनि। सो डियर स्टूडेंट्स, त हींअर मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां फॉर्म्स ऑफ टेंस। जेकॾहिं उहे फॉर्म्स खे वरी फर्दर टेंसिस खे विराए वेंदो आहे। फॉर्म्स ऑफ टेंसिस जंहिंखे चवंदा आहियूं असां फॉर्म्स ऑफ टेंसिस, फॉर्म्स ऑफ टेंस, टेंस जा क़िस्म या काइंड्स ऑफ टेंस बि चवंदा आहियूं। उहे केतिरा क़िस्म आहिनि? उहे डियर स्टूडेंट्स टोटली 3 क़िस्म हूंदा आहिनि। हिकिड़ो असांजो क़िस्म हूंदो आहे टेंस जो, टोटल जेके क़िस्म हूंदा आहिनि उहे टेंस टिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि। घणनि जा? 3 जा स्टूडेंट्स। उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि? पहिरियों असांजो हूंदो आहे प्रेज़ेंट, ऐं ॿियो असांजो हूंदो आहे पास्ट। असां वटि रुॻी माज़ी जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ठीकु आहे। सो पास्ट ऐं मथियों जेको लास्ट वन असांजो हूंदो आहे फ्यूचर, यानी मुस्तक़बिल संवारियो पंहिंजो, ठीकु आहे न, फ्यूचर। सो इन फ्यूचर टे फॉर्म्स असांजा हूंदा आहिनि टेंस जा। इन्हनि खे वरी फर्दर डिवाइड कंदा आहियूं असां। उहे कीअं? इहे वरी फर्दर चइनि कैटेगराइज़ में असां इन्हनि खे रखंदा आहियूं। इन्हनि खे फर्दर असां 4 कैटेगराइज़ में रखंदा आहियूं। घणनि में? 4 कैटेगराइज़ में। कहिड़ा कहिड़ा कैटेगराइज़ था अचनि? हर हिक जा 4 थींदा आहिनि। फर्दर वरी उहे कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? हिकिड़ा हूंदा आहिनि असांजा सिंपल टेंसिस, सिंपल SIMPLE सिंपल टेंसिस हूंदा आहिनि। ॿियो असांजो जेकॾहिं ॿी जी ॻाल्हि कजे त कंटिन्यूअस टेंसिस असांजा हूंदा आहिनि। कंटिन्यूअस टेंसिस असांजा हूंदा आहिनि। अञा अगरि जेकॾहिं ॻाल्हि कयूं त 4 नंबर ते जेको असांजो हूंदो आहे उहो असांजो आहे परफेक्ट टेंसिस जेके असांजा हूंदा आहिनि। परफेक्ट टेंस। सो परफेक्ट टेंसिस बि असांजा हूंदा आहिनि जेके 10 कैटेगराइज़ में वरी इहे जेके पास्ट प्रेज़ेंट इन्हनि में विढ़ंदा आहियूं। ऐं असांजो जेको लास्ट वन आहे डियर स्टूडेंट्स, उहो असांजो आहे परफेक्ट कंटिन्यूअस टेंसिस। परफेक्ट कंटिन्यूअस
परफेक्ट कंटिन्यूस टेंसेस जेके असांजा हूंदा आहिनि इहे 4 कैटेगराइज़ हूंदा आहिनि इंशाल्लाह हर हिकु कैटेगराइज़ खे असां 1 बाय 1 करे पढ़ंदासीं सो अॼु जो जेको लेक्चर हुयो उहो असांजो सॼो कुझु इहो ई हुयो ऐं सभिनी सिंधी भाइरनि खे असांजो इहो ई गुज़ारिश हूंदो आहे त तव्हांखे असांजे चैनल खे वधि में वधि सपोर्ट कनि छो त असांखे हिकु वीडियो में केतिरी महिनत करणी पवंदी आहे हीअ नोट्स ठाहिणा पवंदा आहिनि बाक़ाइदा एक्सप्लेन हेड़ी ॾियणी पवंदी आहे सो वधि में वधि असां सिंधी भाइरनि खे गुज़ारिश था कयूं त असांजे चैनल खे वधि में वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कनि ऐं उन सां गॾोगॾु असांखे सपोर्ट कंदा।